नाज़रीन, बांधी वेझो कार ऐं ट्रक विच में टक्कर थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त बांधी वेझो कार ऐं ट्रक विच में टक्कर थियो आहे, जंहिं जे नतीजे में 3 ॼणा अजल जो शिकार थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। बांधी वेझो कार ऐं ट्रक विच में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया। दोषियुनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया, जॾहिं त लाशनि जी सुञाणप न थी सघी आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। बांधीअ मां बांधी वेझो ट्रक ऐं कार विच में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। बांधी वेझो कार ऐं ट्रक विच में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। फौतियनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। लाशनि जी सुञाणप अञा ताईं न थी सघी आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे बांधी मां ॿुधाए रहिया आहियूं।